आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। असीं हींअर सिंध यूनिवर्सिटी जामशोर में मौजूदु आहियूं ऐं हितां खां सिंध जा उहे ॿ सुठा फ़नकार मौजूदु आहिनि जिन समूरी सिंध में पंहिंजो नालो जमायो आहे ऐं हीअ सिंध जा उहे हीरा आहिनि जिन नंढेपन खां ई पंहिंजी शुरूआति कई। राग जी शोहरत हिननि जे दरनि ते अची वई आहे। हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि बचपन खां पंहिंजी राग जी शुरूआति कई ऐं हींअर बि हू पंहिंजी सिख्या में आहिनि। हींअर बि हू नंढड़ा आहिनि। तफ़सीली कचहरी थींदी इंशाअल्लाह, उन्हनि खां पुछंदासीं। असांजा अॼु जा ॿ जेके फ़नकार आहिनि उहे आहिनि इंतिखाब बुर्दी साहब ऐं असांजी अदी राहत बुर्दी। असीं हिन ॿिन्हिनि सां इंशाअल्लाह तफ़सीली कचहरी कंदासीं ऐं सुठा सुठा कलाम ॿुधंदासीं। अचो त असां पंहिंजे फ़नकार नंढड़नि सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। बाबा ठीकु आहियो? चङा भला, ख़ैर ख़ैरियत? जी जी सब कुछ ठीक आहे। बाबा, तव्हां हीअ मौसीक़ी जेका हासिलु कई आहे उहा कंहिंखां कई आहे ऐं तव्हां हीअ पंहिंजी उमिरि जे कहिड़े हिसे खां शुरूआति कई आहे? शुरू में त असांजी जेका बेसिक जेका शइ हुई सारे गामा पादानी सा सानिधा बमागरे सा उहो असांजे पंहिंजे अबू सेखारियो। हुन खां पोइ वरी असांजो उस्ताद जेको आहे चाचू तुफ़ैल रहमान भलाई आहे, उनखे बबू सेखारियो आहे ऐं हाणे असांखे उहो चाचू सेखारे थो राग। असांजे सफ़ा नंढा हुआसीं 5-6 सालनि जा, तॾहिं त असां बेत शुरू कया, लतीफ़ साईं असां शुरू कयो। पर उन खां बाद में वरी असां अबू खे ॾिठो त अबू जेको सो ॻाए थो, असां अबू मां इंस्पायर थी करे हाणे जेको सो असां उन 2-3 सालनि खां पोइ असां इहा सिंगिंग शुरू कई आहे। जी नाज़रीन, असीं राहत इंतिखाब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त असांखे हींअर उहे कंहिंजो कलाम ॿुधाइनि पिया। जी हाणे मां तव्हांखे लोकगीत ॿुधायां थी, जंड जुड़े माल छुड़े। मां उमेद थी कयां त तव्हांखे ही मुंहिंजो गीत पसंदि ईंदो। तव्हां असांजे हिन गीत ते लाइक कजो, कमेंट्स कजो। झंड जुड़े माल छुड़े रात कुटे थी, अल्लाह बाख फुटे थी, ओ साथी बाख फुटे थी। झंड जुड़े माल छुड़े रात कुटे थी, अल्लाह बाख फुटे थी, ओ साथी बाख फुटे थी। सोझरे में सांवरी का संग सटे थी, अल्लाह बाख फुटे थी, ओ सती बाख फुटे थी। झंड जुड़े माल छुड़े रात कुटे थी, अल्लाह बाख फुटे थी, ओ सती बाख फुटे थी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।